अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि इहा आहे त मुतहदा क़ौमी मूवमेंट जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन जी लंडन पुलिस सां गिरफ़्तारी जो फौरी रद्द अमल सॼी सिंध में नज़र आयो, पर सिंध जी राजधानी कराची जेका मुकमल तौर ते ॿिए ॾींहुं बि बंदि रही आहे। कराची में कारोबार, पब्लिक ट्रांसपोर्ट, पेट्रोल पंप्स ऐं CNG पंप्स अञा ताईं न खुली सघिया आहिनि। बावजूद इन जे MQM जी राब्ता कमेटी जो मेंबरनि जो चवणु आहे त उन्हनि कंहिंखे बि कारोबार बंदि रखण लाइ न चयो आहे ऐं माण्हुनि पारां पाण मुरादो कारोबार बंदि रखियो पियो वञे। नाज़रीन, कराची जहिड़ो मुख्य शहर बंदि हुअण करे जिते अरबें रुपए जो नुक़सान थी रहियो आहे त उते अवाम पिणु सख़्तु परेशान आहे। अॼोके प्रोग्राम हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां स्टूडियो में महिमान आहिनि अफेयर मैगज़ीन जा एडिटर डॉक्टर अली अहमद रिन साहब। वरी महिरबानी डॉक्टर साहब, प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। डॉक्टर साहब, जेका सूरत हाल हिकदमि चेंज थी आहे, सॼी मीडिया जो जेको फोकस हाणे हिन सूरत हाल ते आहे, MQM जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन जी लंडन पुलिस सां गिरफ़्तारी खां पोइ इन ते तव्हां छा चवंदो? काफ़ी टाइम खां ये ख़बरूं इमरान फारूक जे क़तल खां बाद में जेका जांच स्कॉटलैंड यार्ड शुरू कई हुई, उन खां बाद में 2011 ताईं हू कंहिं नतीजे ते पहुची चुका हुआ त कातिल केरु हुआ ऐं कीअं हू हिते आया स्टूडेंट वीज़ा ते ऐं कीअं वापसि श्रीलंका विया, श्रीलंका खां वरी वापसि कराची एयरपोर्ट ते लहंदे उन गिरफ़्तार कयो वियो, उन जा हैंडलर्स केरु हुआ ऐं कंहिं उन्हनि खे उतां मोकिलियो। सॼो जेका 2011 ते क्लियर थी वियो। 2011 खां 2014 जे विच में शायदि लंडन पुलिस इन ई जांच खे खणी करे अॻिते कोई दाइरो वसी कयो ऐं उन जे अंदरि उन्हनि मुख़्तलिफ़ जेके अकाउंट्स ट्रांज़ेक्शन्स ऐं पोइ इतफ़ाक़ी हिकिड़ो उन्हनि MQM जो जेको इंटरनेशनल सेक्रेटरेट आहे जंहिंमें विज़िट कयो ऐं उते उन्हनि खे जेके कुझु डॉक्यूमेंट्स ऐं कैश मिली ऐं बाद में उन्हनि जे बुनियादनि ते MQM जी क़यादत जे विया रेज़िडेंस ते उन में माना हिकिड़ो मनी लॉन्ड्रिंग में त ऑलरेडी इनबिसात आलम जेको मोहम्मद अनवर जो ॼांटरो आहे उहो वॉलंटियरली पंहिंजे पाण खे सरेंडर कयो हुई, इहे पैसा मुंहिंजा हुन ओन कयो हुई, उनखे गिरफ़्तारी थी, उनजी सज़ा लॻी, पर उन ते उहे चुप न थिया। MQM खे इहो अंदाज़ो हो त शायदि मतां इन ते ई ॻाल्हि पूरी थी वञे, इहा ॻाल्हि अञा वधे न, पर लंडन पुलिस जीअं बारहा अल्ताफ़ हुसैन टेलीफोन ते ख़िताबु कयो त मुंहिंजो जीअण हराम करे छॾियो अथऊं, त उहो जेको वेस्ट में पंहिंजो हिकिड़ो प्रोसीजर आहे लॉ जो, त हिकु दफ़ा का ॻाल्हि थी वई त उहो मर्डर उन क्लोज़ नथो थिए चैप्टर उन्हनि खे। अल्ताफ़ हुसैन साहब जे घर ते छापा लॻा 2 दफ़ा, त केतिरी सारी रक़म बि अथई जंहिंजो सरकारी तौर ते काथो न ॿुधायो वियो केतिरी रक़म आहे। उनखां पोइ हिन जी जांच शुरू कई वई ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उनखां तफ़्तीश थींदी रही, जंहिं ते मुतहदा जे क़ाइद जा बयान ईंदा रहिया त लंडन पुलिस संदसि जीअण हराम करे छॾियो आहे या बैन अवी तौर ते का साज़िश थी रही आहे। ॾिसो न, उन में हीअं त 9/11 खां बाद में उन खां अॻु में जेका मनी लॉन्ड्रिंग आहे या इंटरनेशनली जीअं हवाला या असां जीअं सिंधी में हुंडी चवंदा हुआसीं, त उन जे थ्रू पैसा मुंतक़िल थींदा हुआ, लंडन खां कराची वेंदा हुआ, कराची खां होॾां वेंदा हुआ। इहे सॼी दुनिया जे अंदरि जेका ईअं सम्झो त ग़ैर रिवायती ट्रांज़ेक्शन हिकिड़ी मनी जी थींदी आहे उहा रहंदी हुई, पर 9/11 खां बाद में वेस्ट में ॾाढा लॉज़ सख़्तु थी विया उते, छाकाणि उन्हनि खे इहो शक हो त जेके दहशतगर्दनि खे पैसा आहिनि पंहिंजे ऑपरेशन्स लाइ उहे टीं दुनिया मां ग़ैर रस्मी तरीक़नि सां बैंकनि जे ऑफिशियल अकाउंट्स नथा मोकिलिया वञनि, या बैग्स भरिजी अचनि था, या हवाला या हुंडी इन तरीक़े सां अचनि था। पोइ उन्हनि पंहिंजा लॉज़ चेंज कया ऐं उन्हनि में जेका मनी लॉन्ड्रिंग आहे उहो हिकिड़ो ॾाढो सख़्तु केस नोट थी वियो। त हाणे हाणे इन सॼी शइ खे उन ई पस मंज़र में ॾिसंदा रहनि था। त हाणे जॾहिं उन्हनि वटि इहो चेंज आहे त उन खां बाद में ईअं अनअकाउंटेड पैसा मिलणु, को माण्हू प्रूव न करे सघे त मुंहिंजो सोर्स ऑफ इनकम केतिरो आहे, पोइ उन खां पुछंदा त तव्हां जीअं दुबई आहे त दुबई में तव्हां लहो ॿुधायो ई कोन, तव्हां वटि पैसा केतिरा अरबें डॉलर खणी वञो, कोई एतिरो पुछंदो, पर वेस्ट जे अंदरि ईअं न आहे। त हाणे उते जे लॉ में त इमरान फारूक जो केस उते ई बीठो आहे। हीअ उन केस जे आस पास फिरंदे उन्हनि खे जेके ॿिया क्लूज़ मिलिया उन बुनियादनि ते उन्हनि हिकिड़ी गिरफ़्तारी शो कई आहे। ऐं ॿियो हाणे इन में जेको मुंहिंजो पंहिंजी राय आहे त हीअ स्टिल टिप ऑफ आइसबर्ग आहे, माना जीअं बर्फ़ जी हिकिड़ी अञा सॼो बर्फ़ पाणी जे अंदरि आहे, उनजी चोटी नज़र थी अचे। हीअ इन जांच जो दायरे खे वसी कंदा त माज़ी में फिनांस किथां थींदी रही आहे, जेके डोनेशन्स आहिनि उन्हनि जूं पर्चियूं किथे आहिनि, ऑडिट जीअं हिकु दफ़ो ऑडिटर अची वेंदा आहिनि न, ऑडिट कंदा आहिनि त पोइ हिकिड़ी ज़रे पुर्ज़े जी तव्हां बि पियानो पेन वरिती आहे 5 रुपए जी, उनजी रसीद किथे आहे ॿुधायो, उहो तव्हां वटि एतिरो ख़र्चु हो, तव्हां फलाणे साल एतिरो जलसो कयो, उनजा पैसा किथां आया। त हीअ हाणे सुवालनि जा जवाब ॾेई थकिजी पवंदा, उहो सॼी शइ इन्हनि वटि हथ मां सम्झो त निकिरी चुकी आहे। डॉक्टर साहब, पर इन जो जेको रद्द अमल जेको आहे सो सम्झो पियो एक्सपेक्ट कयो पियो, उहो साम्हूं न अची सघियो आहे। जीअं त हाणे इन्हनि जा 2 कारकुन बि इन तरह सां किथे गुम थींदा
वेंदा हुआ या किथे हुननि जूं डेड बॉडीज़ मिलंदियूं त फौरी तौरु जेको रद्द अमल साम्हूं ईंदो उहो रद्द अमल असांखे कल्ह नज़र न आयो। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त माण्हुनि कारोबार बंदि रखियो आहे, सड़कनि तां ट्रैफ़िक गाइबु आहे, पेट्रोल पंप CNG पंप्स बंदि आहिनि, पर हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी जेका कैफ़ियत हूंदी आहे या हिकिड़ो माण्हुनि में ख़ौफ़ उहो त आहे, पर उहो रद्द अमल साम्हूं न अची सघियो आहे जेको उमेद कई पई वई त हाणे अलाए छा थींदो, कहिड़ी सूरत हाल वञी बीहंदी। ॾिसो न, हाणे इहो माण्हुनि कल्ह पैनिक हिकिड़ो रिएक्शन थींदो आहे, अचानक मसइलनि ते बाहि लॻी वञे त असां पहिरीं त भॼण जी कोशिशि कंदासीं त हितां त रेस्क्यू करे निकिरी वञूं, उन खां पोइ ॾिसंदासीं त बाहि छो लॻी, कीअं लॻी। हाणे कराची में कल्ह जीअं ख़बर पई आहे त गिरफ़्तारी थी आहे, उन खां बाद में जेको माण्हुनि जो नीजर्क रिएक्शन हो पंहिंजो पाण उन्हनि घरनि ॾे मोटण जी कोशिशि कई आहे, नतीजे में जेका ट्रैफ़िक जाम थी, थोरो घणो वायलेंस थियो आहे, पर उहो वायलेंस कराची जी हिन गिवन सिचुएशन में को एॾो वॾो कोन्हे। इहो छो थो करे त MQM जी पंहिंजी स्ट्रेटजी हिकिड़ी चेंज आहे। ॿियो उन्हनि खे ॾाढो स्ट्रांग ऐं क्लियर मैसेज पोयनि ॾींहंनि में हितां जेका असांखे ख़बर पई त प्राइम मिनिस्टर जेको आयो हो जंहिंमें लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ते जेका रिव्यू थियो, उन जे अंदरि स्ट्रांग मैसेज हो त आईंदा कराची में हड़ताल जो सॾु ॾींदड़ या उन में जेका बि भञा थिए थी या कुझु बि थिए थो त जेको सॾु ॾिए थो, कॉल ॾिए थो, असां उन ते डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी विझंदासीं। त उन मैसेज खां बाद में ख़ुदि MQM जी इहा मैच्योरिटी आहे त उन्हनि पंहिंजा जेके कार्ड्स आहिनि बहितर तरीक़े सां फेयरली प्ले कया आहिनि। इहा सुठी ॻाल्हि थी आहे त कराची में एॾे वॾे वाक़े खां बाद में बि को वॾो वायलेंस नज़र न आयो आहे। ऐं बाक़ी हिकिड़ो ख़ौफ़ या हिकिड़ो ईअं चए त माण्हुनि वटि डायरेक्ट मैसेज बि वञे थो न, बाय वर्ड ऑफ माउथ, माण्हू अपील न करे पर बाय वर्ड ऑफ माउथ हर जॻह नंढड़ा यूनिट्स मौजूदु आहिनि, गली महिला कमेटियूं मौजूदु आहिनि, त हर कंहिंखे पंहिंजी जवाबदारी अथव। वञे पाड़े में हर दुकानदार खे ज़ुबानी तौरु चई छॾियो त रिस्पॉन्सिबल तूं हूंदे जेकॾहिं तूं पंहिंजो कारोबार खोलियो आहे, त उन खां बाद में हिकिड़ो डप ऐं ख़ौफ़ मौजूदु आहे। डॉक्टर साहब जीअं तव्हां ॻाल्हि कई त कराची ऑपरेशन जे हवाले सां हिकिड़ी सूरत हाल जेका गॾिजाणी थी, जंहिंमें गुज़िरियल गॾिजाणी में आर्मी चीफ बि शिरकत कई, हिकिड़ो वाज़े मैसेज ॾिनो वियो त हाणे अहिड़ी कंहिं बि धुर तरफ़ां को एहतजाज कयो वियो, स्ट्राइक जी का कॉल कई वई त उन जे ख़िलाफ़ु भरपूर कार्रवाई कई वेंदी। हिकिड़ो पासो त इहो, ॿियो पासो इहो त छा वाक़ई जेको सो पाकिस्तानी हुकूमत खे आगाह कयो वियो हो बरतानिया तरफ़ां त अहिड़ी का सूरत हाल थियण वारी आहे, तव्हां जेको आहे सो इहो मैसेज ॾेई छॾियो या अलर्ट रहो या पार्टी लेवल ते इन तरह जूं ॻाल्हियूं थी चुकियूं हुयूं? ॾिसो न, हीअ जेका कॉन्टीजेंसी प्लान आहे इहो पोयनि 1.5-2 सालनि खां इवन जेको पीपल्स पार्टी गवर्नमेंट ई उन टाइम खां डिस्कस थियणु शुरू थियो त इन केस ऑफ अरेस्ट ऑफ मिस्टर अल्ताफ़ हुसैन इन लंडन कराची जो सिनारियो छा बीहंदो ऐं कीअं उन खे मुंहुं ॾिनो वेंदो। उन दौर में हिकु कॉन्टीजेंसी प्लान जी तयारी थी वई। मूंखे हैरत ॾी आहे त भला इहा तयारी अॻु में ई हिन खे ख़बर ही थियणी आहे, वायलेंस न थियो आहे, पर कराची जे अंदरि जेको ज़िंदगी मफ़लूज थी वई आहे, माण्हुनि खे गाॾियुनि जे लाइ तेल नथो मिले, खाइण लाइ उन्हनि वटि राशन कोन्हे ऐं खीर कोन्हे ॿारनि जे लाइ, त उन सिचुएशन जो बि उन्हनि वटि को मुतबादिल हुजणु खपे हा। इवन जेके कैंटोनमेंट एरियाज़ आहिनि उन्हनि में बि जेके दुकान आहिनि या जेके पेट्रोल पंप आहिनि उहे बंदि आहिनि, त उन जो बि मतिलबु ठीकु आहे भई फेयरली तव्हां वायलेंस खे हिकिड़ो डिस्करेज कयो, वायलेंस न थियो आहे, पर माण्हू जेको एक्सपेक्ट कनि था त भई हिकिड़े ॾींहं जो एहतजाज पुरअमन, 2 ॾींहंनि जो, 3 ॾींहं त एटलीस्ट मार्केटूं खुलनि जीअं माण्हू पंहिंजो राशन वठी सघनि, त उहो बि नज़र न पियो अचे। माना हुकूमत कल्ह मूं ट्रेवल कयो, कल्ह जॾहिं मां वापसि आयुसि, मां कराची खां ॿाहिरि जी जॾहिं ख़बर थी, उन खां बाद में हैदराबाद खां मां कराची आयुसि, मूंखे किथे बि रस्ते सां पुलिस या रेंजर्स नज़र न आई, किथे बि न सुपर हाईवे ते नज़र आई, न सुपर हाईवे खां पोइ कराची में दाख़िल थींदे, न मुख़्तलिफ़ चौकनि ते चुरंगियुनि ते, पुलिस इफेक्टिवली हर जॻह तां गाइब हुई, सम्झ में न आयो छो। डॉक्टर साहब, पाकिस्तान जी सियासत में गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां केतिरियूं तब्दीलियूं अचण जूं जेके ॻाल्हियूं मीडिया में रिपोर्ट थियूं, जेको ग्रैंड अलायंस हिकिड़ो हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको जुड़ण जूं ॻाल्हियूं थियूं, तव्हां सम्झो था त हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन जा हुकूमत खे असर पइजी सघनि था? ॾिसो न, ग्रैंड अलायंस जॾहिं ताहिर कादरी मोटी आयो हो ऐं उन एहतजाज जो ऐलान कयो, सभिनी खां पहिरीं हुनजी सपोर्ट बि फारूक सत्तार MQM कई हुई। ऐं हाणे त इहे ख़बरूं पवनि थियूं त ताहिर कादरी कैनेडा मां कहिड़ियुनि धुरियुनि जे इशारे ते चवण ते वापसि आयो हो ऐं एहतजाज कयो हुई। उन दौर में तव्हांखे यादि हुजे त ताहिर कादरी जे उन सॼे फूकरे मां हवा बि नवाज़ शरीफ़ ई कढी हुई, जंहिं ग्रैंड अपोज़िशन जो अलायंस घुराए डिसोसिएशन जो ऐलान कयो त असांजो ताहिर कादरी जे एजेंडा सां को बि वास्तो कोन्हे, ताहिर कादरी माठड़ी करे हलियो वञे, उन खां ताहिर कादरी जे फूकरे मां हवा निकिरी वई। त हाणे हिन भेरे बि ताहिर कादरी चौधरी शुजात खे या ॿियनि खे या इमरान ख़ान खे मुमकिना तौर ते मिलाए पाण सां जोड़े हिकिड़ो करे पियो, उन में हिन भेरे MQM हुन सां गॾु नज़र नथी अचे, जो छाकाणि MQM जेके पंहिंजी सिचुएशन में फाथल आहे उन में उन्हनि खे ज़रूरत आहे त हुकूमत वक़्त सां थोरो ठाहे हलनि। ऐं इवन जेको पोयनि ॾींहंनि में CNIC जो मसइलो थियो ऐं पासपोर्ट जे लाइ जेका एप्लीकेशन नादरा उनखे वेरीफाई न पियो कयो, उन में बि हुकूमत पंहिंजे हथ हिन खे कोशिशि कई
पर हमेशह यादि रखो ॾिसो न, जीअं पाकिस्तान जे अंदरि जेका असांजी जेका फॉरेन ऑफिस आहे उहा लाज़मी न आहे त मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स जे कंट्रोल में हुजे। उन्हनि जूं किथे न किथे ॾोरूं रावलपिंडी सां या असांजी जेका अनसीन जेके गवर्नमेंट्स आहिनि, अनसीन जेका एस्टेब्लिशमेंट आहे उतां कंट्रोल थियनि थियूं। लाइकवाइज़ जीअं हाणे ॾिसो लंडन जे अंदरि जेके बि ही प्रोब आहे इमरान फारूक जो या मनी लॉन्ड्रिंग जो, त जी लोकल पुलिस मेट्रोपॉलिटन पुलिस करे रही आहे। उन्हनि खे जी हिकिड़ी ॿी आहे जेका फॉरेन ऑफिस आहे, उन्हनि वटि बि हिकिड़ो स्टेट डिपार्टमेंट जीअं हूंदो आहे। हाणे उन जा खणी कंहिं बि सियासी पार्टी सां सियासी दौर सां कहिड़ा कंफर्टेबल तालुक हुजनि, पर जेकॾहिं उन ज़मीन ते सरज़मीन ते को अहिड़ो वाक़ियो थिए थो त लोकल पुलिस जे दायरा अख़्तियार में वञे थो। जीअं ॾिसो असांजा जेके प्राइम मिनिस्टर वेंदा आहिनि अमेरिका में, केॾा बि सुठा तालुकात हुजनि पर तुंहिंजी जेका होमलैंड डिपार्टमेंट आहे उन्हनि खे झड़चनि खां सवाइ अंदरि अमेरिका न छॾींदी आहे। भली उन्हनि जो फॉरेन ऑफिस स्टेट डिपार्टमेंट कसम खणी त असांजा दोस्तनि असां अमेरिका मां मिनथूं करे वठी आया आहियूं, असां घुमाइण आया आहियूं, चवंदो तव्हांजो मसइलो आहे। पर अमेरिकन जी जेका सिक्योरिटी असांजो इशू आहे असां जेको बि हूंदो डिग्नेटरी असां हुनखे पंहिंजो क्लियर करण खां सवाइ न छॾींदासीं। डॉक्टर साहब, कराची सिंध जी राजधानी भी आहे ऐं कराची जेको आहे मईशत जो हब बि सम्झो वञे थो। इन सूरत हाल खां पोइ तव्हां सम्झो था त सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी थिए थी। कल्ह ईअं चयो बि वियो त पुलिस ऐं रेंजर्स शहर में गश्त वधाए छॾियो आहे। जेकॾहिं कारोबार वग़ैरह माण्हुनि पारां पाण मुरादो बंदि कयो वियो आहे त इहा कंहिंजी ज़िम्मेदारी थिए थी? छा इहा स्टेट जी ज़िम्मेदारी न आहे त ज़िंदगी जे वहिंवार खे मामूल ते आणण में उहा को किरदारु अदा करे, या इन तरह माण्हुनि जो कारोबार खोलरायो वञे, या जॻह जॻह पुलिस हुजे त जीअं माण्हुनि में ख़ौफ़ ख़तमु थी सघे ऐं माण्हू जेको आहे सो पंहिंजी आम ज़िंदगी जे कारोबार तरफ़ वापसि अची सघनि? केतिरा ॾींहं ज़िंदगी जेको आहे सो मफ़लूज रहंदी कराची? ॾिसो न, ऑफकोर्स फर्स्ट ऐं प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी हमेशह गवर्नमेंट जी थींदी आहे त तव्हांजे अहिड़ा के उपाउ नज़र कोन था न नज़र। मां काल्ह खां त मूंखे नज़र, मां हींअर बि आयो आहियां सिंध टीवी जे ऑफिस जे मां ट्रेवल करे पहुतो हुउमि, रस्ते ते को हिकु सिपाही या हिकु रेंजर्स जी गाॾी या कुझु बि लॉ एनफोर्समेंट एजेंसी जो को माण्हू मूंखे नज़र न आयो आहे कंहिं बि रस्ते ते रोड ते। जॾहिं त कराची में टारगेटेड ऑपरेशन हलंदड़ आहे। हा, ऑपरेशन बि हलंदड़ आहे। ऐं इन खां अलावा हीअ जेका सिचुएशन आहे इन जे अंदरि कुझु बि थी सघे थो। ॾिसो न, MQM जी पुरअमन अपील आहे, पर के बि MQM जा सियासी मुखालिफ़ कई आहिनि उहे हिन सिचुएशन मां फ़ाइदो वठंदे जेकॾहिं हिन सॼे खे वायलेंस में चेंज करण जी कोशिशि कनि त पुलिस किथे आहे? तव्हां हिकिड़े पेट्रोल पंप ते तव्हां माण्हुनि खां अटैक कराए छॾियो, तव्हांखे दुकान खे या गाॾियुनि खे बाहि ॾियारे छॾियो त पुलिस रेंजर्स नज़र नथी अचे। सो इन करे मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट जो या उन्हनि जो को सवाइ उन्हनि जा जेके हमदर्दी जा मूं बयानु पढ़िया त असां तव्हां सां गॾु आहियूं, उहो बि भई तव्हां कानूनी तरह गॾु थियो, पर सिंध गवर्नमेंट जी फर्स्ट ऐं प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जेको कराची जे अंदरि थी रहियो आहे, हैदराबाद या जिते बि जेको माण्हू आहिनि उन्हनि जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ कयो। सम्झो था त सिंध गवर्नमेंट तरफ़ां आवाम खे ईअं ई छॾियो वियो आहे बेयारो मददगार जेका सूरत हाल आहे उन में गवर्नमेंट पंहिंजो को बि किरदारु अदा न पई करे त माण्हुनि जी ज़िंदगी मामूल ते अची सघे? उहो त अॻे ई हुननि छॾे ॾिनो, 6 सालनि खां उन्हनि अलाह जे आसिरे छॾे ॾिनो आहे। पोइ कॾहिं मीज़ल्स जा शिकार थियूं था, कॾहिं बुख जा, कॾहिं ॿी कंहिं बीमारी जा। पर हिन सिचुएशन जे अंदरि मुंहिंजो चयो त MQM जेकॾहिं वायलेंस ॾांहुं वञे हा त हू काल्ह खां वायलेंस करे हुननि बिल्कुलु हिन भेरे वाइज़ली प्ले कयो आहे ऐं पंहिंजे पाण खे वायलेंस खां परे रखियो आहे। पर शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ मज़हबी धुरियूं आहिनि, तालिबान फैक्टर आहे या MQM मुखालिफ़ धुरियूं आहिनि, उहे हिन सॼी सिचुएशन खे पुरअमन हड़ताल खे जेकॾहिं वायलेंस में चेंज कराइण जी कोशिशि कनि त उन खे बि रोकण जे लाइ हुकूमत वटि कोई बि इफेक्टिव प्लान नज़र नथो अचे। किथे आहे प्लान? असां जेको नज़र ईंदो न रस्ते ते की सिक्योरिटी जी सूरत में, की चेकिंग जी सूरत में या जेका पेट्रोलिंग जी सूरत में, किथे बि नज़र नथो अचे। डॉक्टर साहब, वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन इख़लाक़ी ऐं क़ानूनी मदद जो यकीन ॾियारियो आहे। ॿियनि सियासी पार्टियुनि जे रहनुमाउनि बि जेको हमदर्दी जो इज़हार कयो आहे ऐं तमामु मुहतात रवैयो इन मामले ते इख़्तियार कयो पियो वञे। तव्हां सम्झो था त इहो हिकिड़ो पाकिस्तान खां ॿाहिरि जो मामिलो आहे, बर्तानिया जो मामिलो आहे, उन्हनि जा अलॻि रूल्स आहिनि, उन्हनि जो अलॻि जेके आहे क़ानूनी घुरिजूं आहिनि। कहिड़ी मदद थी सघे, केतिरे हद ताईं मदद करे थी सघिजे? ॾिसो न, हीअ प्रोब उते हले पई लंडन में ऐं उन ई जांच खे हितां असां इन्फ्लुएंस नथा करे सघूं। हू जेका मनी लॉन्ड्रिंग जो केस लड़ंदड़ वधि में वधि गवर्नमेंट पाकिस्तान उहो जेको पैसो उतां मिलियो आहे उन जे बारे में के रसीदूं पेश करे सघे थी त हिन तरीक़े सां फिलाणी बैंक जे या हिन तरीक़े सां उते पैसो मुंतक़िल थियो आहे, हिते पहुतो आहे। त हाणे उहे जेकॾहिं पाकिस्तान वटि के अहिड़ा सबूत आहिनि त इहो जेको पैसो आहे उहो हितां डोनेशन जी सूरत में निकितो आहे या हितां कंहिं ॿिए कंहिं तरीक़े सां मोकिलियो आहे, गिफ्ट जी सूरत में ॾिनो आहे, हुनजी हीअ रसीद आहे ऐं उहो हिन लीगल तरीक़े सां लीगल चैनल सां बर्तानिया में पहुतो आहे ऐं उते जेको तव्हांजी प्रोबेट कंसर्न माण्हू आहे हुन वटां मिलियो आहे, त इहो पॉसिबल आहे त इहा हेल्प थी सघे थी। इन खां अलावा ॿी का शइ कान थी सघे। बाक़ी हा, जेका सफ़ारती मदद थींदी आहे त उनखे ओन करणु त तव्हांजो पंहिंजो सिटीज़न आहे ऐं उनखे जेको काउंसलर जनरल जी जेका थोरी घणी थींदी आहे कानूनी
पर उहो बि पोइ ॾींहंनि में शनाख़ती कार्ड इन्हनि इशू न पियो कयो ऐं जेकॾहिं इन्हनि खे इहा हमदर्दी हुई त शनाख़ती कार्ड पासपोर्ट उन सिलसिले में उनखे कुझु मदद कंदा। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़िन प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन वक़्तु असां सां सिंध टीवी न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर मुश्ताक सरकी लाइन ते आहे। हुन खां कराची जी सूरत हाल जे हवाले सां अपडेट वठंदासीं। मुश्ताक, कराची में हिन वक़्तु जेका टेंस वारी सूरत हाल आहे, कारोबार मुसलसल ॿिए ॾींहुं बि बंदि आहे, सड़क रोडनि तां पब्लिक ट्रांसपोर्ट ग़ाइबु आहे, हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे। तव्हां सम्झो था त पुलिस ऐं रेंजर्स इन सिलसिले में के बि उपा न वरिता आहिनि, इन जी कहिड़ी वजह आहे? जी बिल्कुल, हिन जूं ॿ वजह आहिनि सभिनि। हिकु त हिकु वॾो सेटबैक आहे इन मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे सरबराह जी गिरफ़्तारी खे सेटबैक तौरु कंसीडर करे पंहिंजे शहरवासियुनि पारां। ॿियो त रेंजर्स ऐं पुलिस बावजूदि हिन जो काफ़ी कोशिशूं कयूं थियनि अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखियो वञे, पर जेके आम कराची वाक़िआ आहिनि उहे इंतिहाई ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट ज़ाहिरी तौर ते त प्रेस कॉन्फ्रेंस वसीले ऐं मीडिया कॉप वसीले उन ॻाल्हि जो यकीन ॾियारियो आहे सभिनी खे त उन्हनि कारकुननि खे पुरअमन रहण जी अपील कई आहे ऐं जेके शरपसंद वॻोड़ी आहिनि जेके कारोबार बंदि कराइनि पिया या गाॾियुनि खे साड़नि पिया, मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो उन्हनि सां को बि तालुक़ु न आहे। इन्हनि तमामु ख़ातिरनि जे बावजूदि जेके शहरवासी आहिनि, ख़ासि तौर ते जेको कारोबारी तबिको आहे उहो का बि रिस्क खणण जे मूड में नज़र नथो अचे ऐं जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि उहे बि पाण मुरादो ॿुधाए पिया त ट्रैफिक रोडनि ते आणण लाइ तयारु न आहिनि ऐं जेके नंढा वॾा ट्रेडर्स आहिनि या एसोसिएशन्स आहिनि कारोबारी, उन्हनि जा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां जेके आम रिटेलर्स या दुकान वारा राब्तो कनि था त उहे चवनि था फ़िलहाल अञा ताईं दुकान ऐं कारोबार न खोलजनि, छाकाणि त कंहिं वक़्तु बि कुझु बि थी सघे थो ऐं जेके शरपसंद या वॻोड़ी अंसर आहिनि उहे इन जो फ़ाइदो खणी सघनि था। इहा ई कैफ़ियत आहे काल खां हिन वक़्तु ताईं। ऐं ॿियो जेको मेजर रीज़न आहे उहो इहो आहे त मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे कारकुननि ऐं अॻवाननि पारां काल खां ई जेको आहे निमाज़ टोरंगी ते धरणो जारी आहे, जेको कंटिन्यूअसली जारी आहे। हिन में का बि वित्ती ऐं साई न आई ऐं इन जो इहो बि सबबु थी सघे थो त जेके कारकुन आहिनि उहे निमाज़ टोरंगी ते शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां मोटरसाइकिलनि ते ट्रोलियुनि जी सूरत में पंहिंजे अॻवाननि सां इज़हार यकजहती तौरु उन धरणे में पहुचनि था ऐं हर तरफ़ जेको आहे माण्हू कारोबार बंदि करे वेठा आहिनि, ट्रैफिक मुकमल तौर ते बंदि आहे। रेंजर्स ऐं पुलिस किथे किथे गश्त ज़रूरु करे थी, पर अञा ताईं अहिड़ी का कामयाबी पुलिस रेंजर्स खे हथ न आहे अची सघी जंहिंमें अहिड़ो वॻोड़ी या शरपसंद रेड हैंडेड किथे गिरफ़्तार थियो हुजे कारोबार बंदि कराईंदे या हवाई फायरिंग कंदे। बहरहाल सूरत हाल इंतिहाई टेंस आहे ऐं उन करे जेको आहे हुकूमत खे अॻिते अचणो पवंदो ऐं ख़ासि तौर ते जेसि ताईं असांजा ज़रिया चवनि था त मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी राब्ता कमेटी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे हुकूमती अमलदारनि सां ऐं हुकूमती शख़्सियतनि सां जेसि ताईं उहे गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस करे कारोबारनि खे कारोबार खोलण ऐं ट्रांसपोर्टनि खे ट्रांसपोर्ट खोलण हलाइण जी बाज़ाब्तापी नथा कनि, तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में जेको आम हिते सिनारियो आहे हिन समूरी सूरत हाल जो उन मूजिबि अञा हिकु अधु ॾींहुं शहर ऐं ट्रांसपोर्ट बंदि रही सघे थी। मुश्ताक, जॾहिं त MQM जी राब्ता कमेटी जे मेंबरनि जो इहो बि चवणु आहे, मुश्ताक मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ताईं? उन्हनि कारोबार बंदि करण जी अपील कई आहे ऐं न वरी कंहिंखे कारोबार खोलण जी अपील कंदा ऐं जेको कारोबार शहर में बंदि आहे, ट्रांसपोर्ट बंदि आहे, प्राइवेट स्कूल्स बंदि आहिनि, प्राइवेट ऑफिसिस बंदि आहिनि, उन्हनि में उन्हनि MQM जे अॻवाननि जो क्लेम आहे त इहे पाण मुरादा शहर आहिनि अल्ताफ हुसैन सां प्यार मोहबत ऐं बदी जे इज़हार तौरु बंदि कयो आहे ऐं जेसि ताईं धरणे जी ॻाल्हि कजे त धरणो बि MQM राब्ता कमेटी अॻवाननि जो इहो ई चवणु आहे त उन वक़्तु ताईं जारी रहंदो जेसि ताईं बर्तानिया में उन्हनि जे सरबराह सां कंहिं अॻवान जी मुलाक़ात नथी कराइजे ऐं उन्हनि खे अपडेट नथो कयो वञे त उन्हनि जी तबियत कीअं आहे ऐं पुलिस जो जेको बिहेवियर आहे उन ते जेके मुतहिदा क़ौमी मूवमेंट जा अॻवान इंतिहाई कावड़ियल नज़र अचनि पिया सभिनी।
मुश्ताक जीअं ई ख़बर काल्ह ब्रेक थी त DG रेंजर्स जी सरबराही में इजलास बि थियो ऐं इहे बि ख़बरूं मीडिया में रिपोर्ट थियूं त पुलिस ऐं रेंजर्स शहर में गश्त वधाए छॾियो आहे, पर छो अहिड़ो को प्लान तरतीब न ॾिनो वियो त माण्हुनि में जेकॾहिं ख़ौफ़ पैदा थिए थो त उनखे फौरी तौरु ख़तमु करे सघिजे। जेकॾहिं माण्हुनि खे कारोबार बंदि करण जी अपील न कई वई आहे त माण्हू पोइ छो नथा जेको आहे सो ज़िंदगी जे वहिंवार जी तरफ़ वापसि अचनि ऐं कानून जी रिट या कानून लागू कंदड़ इदारा हिते किथे बि पंहिंजो किरदारु अदा कंदे नज़र नथा अचनि। जी बिल्कुल, रेंजर्स जो इजलास ज़रूर थियो, पुलिस जो भी इजलास थियो ऐं आला सतही इन मामले ते न सिर्फ़ पुलिस ऐं रेंजर्स पर सूबाई सरकार तोड़े वफ़ाक़ी सरकार के भी तमाम घणी हिते ग़लती आहे त कारोबार खुले, ज़िंदगी मामूल ते अचे। हाणे जेसिताईं ॻाल्हि आहे माण्हुनि जी, आम शहरनि जी ऐं दुकानदारनि तोड़े ट्रांसपोर्टनि जी, उन्हनि खे बावजूद रेंजर्स ऐं पुलिस जी सिक्योरिटी जे इहो एहसास पैदा नथो थिए, कंफर्ट लेवल जो इंक्रीज नथो थिए त उन्हनि जे इम्कानी नुक़सान खे रेंजर्स ऐं पुलिस कीअं थी बचाए सघे। ॿियो हिकिड़ो जेको एलिमेंट आहे कराची में उहो इहो आहे त जेकॾहिं हाणे रेंजर्स ऐं पुलिस जे आसिरे ते को कारोबारी दुकान खोले नथो त उनखे बाद में जेके नतीजा भोगणा आहिनि उनजो बि ख़ौफ़ रहे थो त थी सघे थो को शरपसंद हिन वक़्तु उन्हनि खे कुझु न थिए, पर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उनखे टारगेट बणाए वञे। ऐं इहा ई जेका ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे उहा कराची में असांखे नज़र पई अचे त जेके इलाइक़ा मुतहिदा क़ौमी मुहिम जे असर हेठि आहिनि उते कारोबार मुकमल तौर ते बंदि आहे, पर जेके इलाइक़ा मुतहिदा क़ौमी मुहिम जे असर हेठि न आहिनि या जिते एमकेएम जो असर इंतिहाई घटि आहे उहे इलाइक़ा कान खाई जीअं रूटीन में खुलियल हूंदा आहिनि उहे रूटीन में खुलियल आहिनि। बाक़ी जेके प्राइवेट गाॾियूं आहिनि हाल खां हिन वक़्तु ताईं रोडनि ते हलनि पियूं ऐं कुझु गाॾियूं जेके आहिनि पब्लिक ट्रांसपोर्ट जंहिंमें रूटीन जो रूट वारियूं गाॾियूं न आहिनि, पर ईअं जेके सीज़नल गाॾियूं अची वयूं रोडनि ते माण्हू कमाइण ख़ातिर ईंदा आहिनि उहे असांखे नज़र अचनि पियूं, पर बाज़ारि कंहिं बि कराची जे रूट जी गाॾी ट्रांसपोर्ट तव्हां पारां रोड ते न आंदी वई ऐं हिन वक़्तु जेको माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास वारी जेका सूरत हाल आहे उहा कंहिं बि रीति घटि न आहे थी ऐं माण्हू पाण मुरादो पंहिंजे घरनि ताईं महदूद बनंदा आहिनि। जी महिरबानी मुश्ताक अमान जी। डॉक्टर साहब, इन सॼी सूरत हाल में ईअं लॻे थो त आवाम खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे। जॾहिं त एमकेएम जी राब्ता कमेटी जे मेंबरनि जो इहो चवणु आहे त तेसिताईं धरणो ख़तमु न कंदा जेसिताईं पाकिस्तान जी हुकूमत या बरतानिया जी हुकूमत खेनि पंहिंजे क़ाइद जी सिहत जे हवाले सां यकीन ध्यानु नथी करे। तव्हां सम्झो था इन तरह जो जेको प्रोटेस्ट या जंहिंखे धरणो चइजे, एहतजाज बि उन्हनि जे पारां जेको आहे लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयो वञे, इन जो असरु थी सघे थो बरतानिया जी हुकूमत ते या पाकिस्तान अहिड़ी का कोशिशि करे सघे थी, हिन में को किरदारु अदा करे सघे थी पाकिस्तान जी गवर्नमेंट? पाकिस्तान त ऑलरेडी उन्हनि खे पंहिंजी सफ़ारती ऐं अख़लाक़ी मदद जो यकीन ॾियारियो आहे त इन खां अॻिते हू कुझु वञी नथा सघनि ऐं न उन्हनि खे प्रेशराइज़ करे सघंदा वञी वधि में वधि उनजी फॉरेन ऑफिस खे करे सघंदा, पर फॉरेन ऑफिस जी मूं चयो त ऑलरेडी उन्हनि वटि ॿ मेजर फेसिस आहिनि, हिकिड़ा डोमेस्टिक पॉलिसीज़ आहिनि, हिकिड़ियूं फॉरेन पॉलिसीज़ आहिनि। त जेके इहो ज़रूरी कोन्हे त जेके डोमेस्टिक जेका पुलिस आहे उहा फॉरेन ऑफिस जे कंट्रोल में हुजे या उनजे चवण ते कंहिं ते हथु हल्को करे या ॻोरो करे, उनजो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे। हाणे हींअर हिन जांच जे हवाले सां त बिल्कुलु क्लियर थी बीठो त जेका उन्हनि जी कराची जो कॉन्सुलेट खानो आहे हिते जेको बेल्ट जेको नुमाइंदो आहे मुस्तक़िल 90 जा चकर लॻाईंदो रहियो आहे ऐं उन्हनि जा ॾाढा सुठा तालुकात रहिया आहिनि, पर हुते जेका बि जांच हली रही उहा इन्हनि जे वस में न हुई। उहा जांच हलंदे हलंदे उन्हनि में कई दफ़ा उन्हनि चयो ऐं ख़ासि तौर ते पोएं साल जेका PTI पारां पिटिशन दाख़िल थी इलेक्शन खां बाद में उन में उन्हनि कंफर्म कयो त असांखे हज़ारे कंप्लेंट्स आयूं आहिनि, हिकिड़ो बेल्ट नेशनल जेको इंसाइट करे रहियो आहे वायलेंस खे ऐं असां उन ते एक्शन खणंदासीं। त हाणे इहो धरणे मां जेकॾहिं बेल्ट गवर्नमेंट जी फॉरेन ऑफिस इहो चवे बि थी त असां हिन इशू खे हमदर्दी जे बुनियाद ते ॾिसूं था, प्रायोरिटी में ॾिसूं था, पर हुते जी पुलिस जा जेके लाज़ आहिनि उहे लाज़मी कोन्हनि त उनखे ओबे कनि त फॉरेन ऑफिस जे चवण ते हू पंहिंजो ख़ासि रिआयत कनि। हू को टंडो आदम जो या ठरी मीरवा जो थाणो कोन्हे जो SHO माना MPA साहिब जो चवण ते कंहिंसां का रिआयत करे। सो इन करे मां नथो सम्झां त को इन जांच ते या ॿिए कंहिं ते, बल्कि इहा जांच जो दाइरो अञा वसी थियणो आहे। हीउ हिकिड़ो ट्रबल शुरू थी वियो आहे, इहो माना हीउ ॾिसो न हाणे जांच इहा हली वेंदी पोइ 10-15 सालनि ते ऑडिट थींदा, अकाउंट्स ऑडिट थींदा, त हीउ नेशनल हिते कॾहिं आयो, कीअं हिन जी शुरूआति थी, सिंगल मैन खां बाद में ऑफिस कहिड़नि सोर्सिस सां वरिती वई, उन ऑफिस खां बाद में जेके जलसा प्रोग्राम या हीउ हिकिड़ो सॼो स्ट्रक्चर हो इहो छा ते बीठो हो ऐं इन्हनि जी सोर्स ऑफ इनकम छा हुई। पोइ लंडन खां इहो बेल्जियम ते ॻाल्हि पहुचंदी, कैनेडा ते पहुचंदी, ऑस्ट्रेलिया ते पहुचंदी, साउथ अफ्रीका ते पहुचंदी। हीउ हिकिड़ो दाइरो वसी थींदो। इन करे मां सम्झां थो त
जेतिरो हुनखे वधीक पॉलिटिसाइज़ कबो ओतिरो हू इन मामले खे घिंजरींदा रहंदा ऐं ॻाल्हि क्लियर न थींदी। ॿियो जेका मुश्ताक ॻाल्हि कई त पुलिस या रेंजर्स पंहिंजी प्रोटेक्शन या हक़ीक़त आहे त माना माण्हू ईअं सोचींदो आहे त भई अॼु पुलिस बीठी आहे ऐं सुभाणे न हूंदी पोइ मुंहिंजो छा थींदो, पर पुलिस वरी बि आहे ई कान्हे। रेंजर्स या पुलिस शहर में कान्हे, नज़र कान थी अचे। माना इहो हुजे हा त हिकिड़ो प्लस फैक्टर हुजे हा त भला ठीकु आहे कंहिं पेट्रोल पंप खे चई छॾियो असां बीठा आहियूं, तव्हां पंहिंजो वहिंवार हलायो, पोइ सुभाणे ॾिठो वेंदो, थी सघे सुभाणे न बि हुन सां कोई एक्शन थिए हा, पर आहे नी कोन, पुलिस बि कोन्हे, रेंजर्स कोन्हे। बिल्कुलु सिक्योरिटी जो वैक्यूम आहे, उन जे अंदरि कोई बि माण्हू इन ख़ामोशी खे छा चइजे डॉक्टर साहब, एॾी ख़ामोशी जेका हिन मामले ते इख्तियार कई वई आहे? हिकु त इन्हनि जी अहलियत त हुई सवालिया निशान हुई, इन खां मथे छा आहे त हीअ MQM खे मैसेज ॾियणु चाहिनि था त असां तव्हां सां गॾु आहियूं, हमदर्दी, ॾिसो न तव्हांजी कॉल ते असां बि पंहिंजी पुलिस खे विदड्रा करे छॾियो आहे, रेंजर्स बि विदड्रा हुआ रस्तनि सां, ऐं ख़ुदा ख़ैर करे इन में जेकॾहिं MQM मुखालिफ़ फैक्टर जेकॾहिं को फ़ाइदो वठणु चाहे ऐं को वायलेंस करे त उहो बि केस MQM जे ई खाते में हलियो वेंदो। इन करे सिंध गवर्नमेंट जेकॾहिं हीउ प्रोग्राम उनजो को नुमाइंदो ॿुधी रहियो आहे त फौरी तौर ते रोडनि ते जेका सिक्योरिटी या सेफ्टी आहे उनखे यकीनी बनाइणु। डॉक्टर साहब MQM जे क़ाइद तरफ़ां इहा ॻाल्हि कई वेंदी रही आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते त उनजे ख़िलाफ़ु कहिड़ी इंटरनेशनल साज़िश जेका आहे जोड़ी पई वञे, बरतानिया पुलिस उनजी जान वठी थी सघे, ऐं तव्हां सम्झो था त 80 अगरि 90 जो दौरु ॾिठो वञे त हिकिड़ा सुठा रिलेशन्स रहिया आहिनि, उनखां पोइ इन तरह जी ॻाल्हि कई वई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, तव्हां सम्झो था हिन जे पोयां कहिड़ा रीज़न थी सघनि था या बिला वजह इन तरह जी ॻाल्हि थी सघे थी? ॾिसो न, जीअं मूं प्रोग्राम शुरू में ई ॿुधायो त जेका उन्हनि जी फॉरेन ऑफिस आहे, फॉरेन डिपार्टमेंट आहे, उन जा रिलेशन्स थी सघनि था, पर जेको हिकिड़ो उन्हनि जो डिपार्टमेंट्स जेके पंहिंजे शहरियुनि जी ज़िंदगी यकीनी बनाइनि था, इमरान फारूक उन्हनि जो शहरी हुयो, त उन्हनि जूं जेके पॉलिसीज़ आहिनि उहे ज़रूरी कोन्हनि, उहे वॾी लेवल ते वञी पार्लियामेंट में डिस्कस थींदियूं आहिनि, उन्हनि में स्कैनर्स जी बुनियादनि ते वज़ीर आज़मनि जी हुकूमतूं हली वेंदियूं आहिनि त भई हीउ वज़ीर आज़म हो जंहिं हिन इशू ते पंहिंजे कानून जी या आइन जी इनहराफ़ी कई, भंजकिड़ी कई। हाणे हीअ अमेरिकन या ब्रिटिश गवर्नमेंट्स पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि त दुनिया भर जा कानून टोड़ींदा रहंदा आहिनि, पर डोमेस्टिकली इन्हनि वटि को एॾो अख़्तियार न हूंदो आहे त हीअ पंहिंजे आइन खे या पंहिंजे कानून खे ईअं वायलेट करे सघनि। त हिकिड़ो ॾोह उते थियल आहे, उन ॾोह जी जांच हलंदे उन्हनि खे ख़बर पई त जेके पैसा आहिनि अनअकाउंटेड आहिनि उन खे खणी करे उन्हनि पंहिंजो कयो आहे। मां नथो सम्झां त वज़ीर आज़म या फॉरेन ऑफिस उनखे इन्फ्लुएंस करे सघंदी। डॉक्टर साहब जेका सूरत हाल हिते कराची में धरणो बि लॻल आहे ऐं ज़िंदगी जो वहिंवार हिकिड़ो बीठल आहे, ॼण तव्हां सम्झो था त इन केस में जेकॾहिं अॻु भराई थिए थी, फ़र्दे जुर्म लागू थिए थो या वधीक इहो मामिलो अॻिते वधे थो त हिकिड़ी का वाज़े पॉलिसी अञा ताईं जेका साम्हूं न अची सघी आहे त कीअं कयो वेंदो या धरणो छा ओसि ताईं जारी रहंदो या धरणो कहिड़ी सूरत में ख़तमु कयो वेंदो, जेकॾहिं इहो पुरअमन एहतजाज बि आहे त केसि ताईं जारी रहंदो? सभिनी खां पहिरीं त MQM जे अंदरि हिकिड़ो डोमिनेंट फैक्टर अल्ताफ़ सिंह जी शख़्सियत जो तमामु वॾो रहियो आहे, ऐं पोइ नंबर 2 नंबर 3 जो जेको सुवालु आहे त केरु रिप्लेस कंदो, इहो लगातार हिकिड़ो क्वेश्चन वॾे वक़्त खां रहियो आहे। इंसान आहे, इंसानी सिहत कॾहिं बि ज़िंदगी खां हाराए सघे थी, पर उहो पार्टी बहितर सम्झंदी हूंदी त उन्हनि छो नंबर 2 नंबर 3 या हिकिड़ो राब्ता कमेटी मौजूदु आहे, पर उहा राब्ता कमेटी आहे, उहा वाइस चेयरमैन ई जनरल सेक्रेटरी आहे। जिन ज़माने में स्ट्रक्चर हूंदो त इमरान फारूक जनरल सेक्रेटरी हूंदो पार्टी जो, ऐं अज़ीम तारिक चेयरमैन हूंदो, क़ाइद तहरीक त मौजूदु आहे, त हाणे उहो स्ट्रक्चर मौजूदु कोन्हे पार्टी जो, त इहा ख़बर कोन्हे त इन हिरारकी जे अंदरि रिप्लेस केरु कंदो। जेका लीडरशिप जो वैक्यूम आहे या हू क्राइसिस आहे, उन खां बाद में मूंखे ईअं थो लॻे त जेकॾहिं का अहिड़ी अणवणंदड़ सूरत हाल आहे जंहिंजे अंदरि अल्ताफ़ सिंह जी जेका कम्युनिकेशन नथी रहे पार्टी सां, त हिकिड़ो लीडरशिप जो क्राइसिस थींदो, ऐं जेके इस्टेब्लिशमेंट या रियासत मुख़्तलिफ़ टाइमनि ते कोशिशि कंदी रही आहे त MQM जे अंदरि मुख़्तलिफ़ फैक्शन पैदा कयूं, जीअं आफ़ाक़ अहमद जो फैक्शन आहे, ईअं मुख़्तलिफ़ फैक्शन्स उन्हनि ठाहिया बि आहिनि माज़ी में, ऐं स्टिल कोशिशनि में आहिनि, त उहे पंहिंजे उन में कामयाबु थींदा। त जीअं ॾिसो न, हींअर तालिबान खे कमज़ोर करण जे लाइ तालिबान जा 2-3 ग्रुप्स करे छॾियऊं, सिंध जे अंदरि क़ौम परस्तनि जा ग्रुप्स पैदा कया विया, ईअं MQM जे अंदरि जेसिताईं अल्ताफ़ सिंह जी शख़्सियत हावी हुई केतिरी बि कोशिशि थी, पर जेको ग्रुप छिनी निकितो उन जी का हैसियत ऐं अहमियत कान हुई, उहो इंडिविजुअल थी निकिता हलिया विया। हाणे सूरत हाल ॿी थींदी। डॉक्टर साहब प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थो थिए, आख़िरी सवाल तव्हां खां पुछणु चाहींदमि, इन सॼी सूरत हाल में अल्ताफ़ हुसैन साहब जो सियासी कैरियर तव्हां किथे था ॾिसो, कीअं था ॾिसो? ॾिसो न, हीअ सॼो दारोमदार इन ते थो रखे थी, जेको केस जंहिं केस जे आधार ते हुनजो चालान या हुनखे हिरासत में वरितो वियो आहे, रिमांड वरितो वियो आहे, अञा त चालान पेश न कयो वियो आहे, त उहो माना केतिरा मटीरियली प्रूव कनि था
माना हीअर इल्ज़ामात जेका पैसा मिलिया आहिनि इन्हनि जी का ख़बर कोन्हे थी या किथां आया आहिनि ऐं कहिड़े पर्पज़ लाइ आया आहिनि। जेकॾहिं इहो असीं साबित करे था वञनि की रसीदनि या ट्रांज़ेक्शन जी सूरत में त इहे गिफ्ट हुआ, डोनेशन हुआ या को सोर्स ऑफ इनकम मौजूदु हुयो त थी सघे थो त ॻाल्हि क्लियर थी वञे, हिन तां इल्ज़ाम हटी वञे। पर जेकॾहिं इहो साबित नथा कनि उन खां बाद में ई एटलीस्ट 6 खां 7 सालनि ताईं हिरासत में, जेका सिहत बि इजाज़त कान थी ॾिए ऐं पोइ चइनि 5 सालनि खां अल्ताफ़ हुसैन जी सिहत काफ़ी ख़राबु रही आहे। त उन खां बाद में पार्टी जे अंदरि जेको ख़ाल थींदो लीडरशिप जो, हिकु त उहो MQM लाइ चैलेंज आहे ऐं अल्ताफ़ हुसैन जी जेका सिहत आहे हींअर माना उहा हुनखे इजाज़त न ॾींदी त कोई इहो इन डिघे पीरियड ताईं कोई इहो सदमो या तकलीफ़ या इन खां माना उहो बर्दाश्त करे सघे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त ते ख़तमु थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।